बाबा साईं जे सिर जो खैर। बाबा साईं जे सिर जो खैर। कीअं आया? फसल जे लाइ कलर खपे। कॾहिं पाणी जो वारो आहे? सुभाणे बाबा साईं चऊं था त थोरी छंड ॾेई छॾूं। जुमा? जी बाबा साईं। जुमा वलण वारनि खे कुदाम मां कलर जी बोरियूं कढी ॾे। वलण कलर फसल खे ॾींदा आहियो या 12 खपाए घर मोटंदा आहियो? जुमा एतबार नथी त सुभाणे अचजां, तुंहिंजे पहुचण खां पोइ कलर ॾींदासीं। अरे जुमो आई थोको, तव्हांजी ॻाल्हि दिलि में न कयो। हा जुमा रे सही थो चए। राज में राणो आहे त थुक बुझो साणो आहे। हाणे ख़बरूं न कर, वञ ग़रीबनि खे कलर कढी ॾे त उहे माला था घर वञनि। हल। ऐं हा, वञी ज़मीनुनि ते चकर ॾे, हारिन खां पुछ त कंहिं कलर जी ज़रूरत आहे ऐं जन खे ज़रूरत आहे त उन्हनि खे पहुचाए। जेकॾहिं गोदाम में कलर मौजूदु नाहे त ॿियो कलर घुराए वठ। जी बाबा साईं, सुभाणे पूरी जांच करे अव्हांखे ॿुधाईंदुसि। हल जुमा, असांखे देरि थिए थी पई। अॼु त हलो। हलो हलो हलो, शाबाश। सॼो ॻोठ असां मवालियुनि जी इज़त करे थो, केर नथो करे तो उहो जाबिर जो घर। चई सच थो, उहे असांजी छा पर कंहिं जी बि इज़त कोन था कनि। ख़बर साईं, चवंदा न आहिनि त जहिड़ो माण्हू पोखींदो आहे उहो ई लुणंदो आहे। दुदू जेसी ताणी लुणनि तेसी ताणी त असांजा लाई कढी छॾिया अथऊं। दुदू ओ दुदू छा थी छोरा? छा आहे छोरा? छो असांखे छितो कयो थी? छितो कोन पियो थिया, मूं चयो त खंड ऐं कारा मिर्च वठी अचां। बाबा, असांजे पीउ ॾाॾे जी बि तोबा तोखे वखर लाइ चवंदासीं। कहिड़ी ख़बर? कढोसि ॿाहिरि, जाबिर अची वियो त उज़बा बनी थो। वञ वञ छोरा, वञ वञ पंहिंजो कमु कर। छो असां मावलनि खे कढ पियो? हल वञा थो, बेज़ार न थी। अरे बेफेरे हिन छोरे खे मैखाने में दाख़िल न थियण ॾिजो। असां खां पुछे कोन थो, ईंदे वेंदे हेॾे भॻो बीठो आहे। छोरे खे मश्करी हथ अची वई आहे। अॻिते ख़्याल सां वेहणो पवंदो, छोरो असांजा उज़वा भञराईंदो। भलाई थींदी जेकॾहिं पादर लिखियल आहिनि न ज़रूर मिलंदा। खुदा खुदा कर, छो पादर लॻंदा? कहिड़ो ॾोह केवा? रब राज़ी त क्या करे सी मुलाकाती, कयो कादिर कलंदर। दे ख़बर ॻोठ में तोसां को वेठंदो त कोन्हे। जेकॾहिं केरु विढ़े बि सही न, पटको लाहे ॻिची में विझेसि। मां वेठो आहियां। अस्सलाम वालेकुम दा। वालेकुम सलाम। दा इकबाल जी महक आहे, घर बधी आहे। ॾाढा ई कोन कई अथव न? न सोट, ज़बरदस्ती कान्हे कई, माल सां सिर्फ़ छोरो हुयो ऐं में फसल में हुई, असांखे ॾिसी छोरो भॼी वियो। छोरो भॼी वियो हो त सॼो धण काहे अचो आहे। पोइ इकबाल वारनि जा दोॾा खुलिना। दोॾा त हाणे उन खुली विया हूंदा गुलाम। हिकु मेह जी क़ीमत बि 2.5 लख रुपया आहे। असां लाइ ॿियो हुकुम अदा। उन्हनि सां ईअं ई कंदा रहो, टके जी बि रात थियणु न घुरिजे। जिते ॾिसो जूतो लाहे शुरू थी वञो।
पोइ सुल्तान वारा पेर ते ईंदा। सौट हाणे उन्हनि सां रेत कान कबी। रेत थियण बि न घुरिजे, घणी डर ॾेई चुका आहियूं। उनखां पोइ बि वञी रईस खे दाह ॾिनी अथनि। गुलण ॿियो त ख़बर कलर ॾिनो अथव या उहो खपाए छॾियो अथव? जुमा तुंहिंजो शक असां मथां वेंदो ई कोन। राज में राणो आहे त थुक बि जो साणो आहे। राइस भलो माण्हू आहे, उहो त कुझु न आहे चवंदो, पर तो मां असां फासी विया आहियूं। ज़िमेवारी मुंहिंजी आहे, रहिस पुछणो तव्हां खां न मूंखां कंदो आहे। कहिड़ियूं कलर जूं ट्रकां असांखे भरे ॾिनो अथव जो इन्ही जो तोखां पुछाइणो थींदो। मां तव्हांजी ॻाल्हि न आहे कई, ॿिया बि हारिया आहिनि, रुपए जो हिसाब ॾियणो पवंदो आहे रहिस खे। इन करे चवां पियो त राज में राणो आहे त थुक बि जो साणो आहे। जुमा ॿी ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी ख़बर गुलण? जाबिर वारा इकबाल वारनि जी मेक आए विया आहिनि। छा इहो सच आहे? कल्ह त मुंहिंजे माल सां इकबाल वारनि जो छोरो हुयो, मैं फसल में पई त उन वक़्तु जाबिर वारा अचनि पिया। उन्हनि खे ॾिसी छोरो भॼी वियो ऐं जाबिर वारनि में काहे पंहिंजे घर ॿधी अथनि। हाणे मलाखड़ो मचंदो ऐं ॾिसणो इहो आहे त केर थो मैदान मारे। अलाह साईं खां पनाह घुर एतिरे में ख़ैर थी वञे। दुश्मनीअ में बर्बादीअ खां सवाइ ॿियो छा रखियो आहे? गुलण अगरि मलाखड़ो मची बि वियो त राज में राणो आहे त थुक बि जो साणो आहे। मैं वापसि कोन कंदासीं। इन जो मतिलबु तव्हां जहिड़ो वधाइण था चाहियो। झेड़ो तव्हां कंदो झेड़ो असां सां? एॾा ठाउका थी विया हो? जाबिर मैं वापसि कयो यार। चाचा तूं विच में न ॻाल्हाए। मैं वापसि कोन कंदासीं चाचा। जाबिर इहो तव्हां सुठो न पिया कयो। निकरण जी ॻाल्हि तव्हां बेस थो करे रहणो न कंहिं। भला ठाउको थी वियो हुई, असांजी उतार ते बीही असांखे धमकाई थो। जाबिर तव्हां असांजे सब्र खे कमज़ोरी सम्झी वेठा आहियो। ॾाढो पछताईंदव। नथो चवाई त वञी तो बकवास कंदो। निकल होश कर गुलाम, होश कर। चाचा ये बेस्ता ये कौन सुधरंदा? ड्रा पेर हाणे हितां, ड्रा पेर ड्रा। तव्हां या मुंहिंजी न, तव्हां पंहिंजे तॾहिं जी बेइज़ती था कयो। अरे नथो चवां वञे तो बकवास कंदो। हल 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 हल। इज्जत सां समझाए बेज़ार थी पिया हूं, पर इन्हनि खे ॻाल्हि ज़हन में वेहे ई नथी। इन करे चवाई तो सौट पादर में वॾो गन विझणो पवंदो। बर्बादी खे दावत तव्हां था ॾियो गुलाम। पछताईंदो, ॾाढो पछताईंदो। झटपट सभ खां पहिरियां रुस्तम ऐं दिलावरनि खे चांहि पीआर ऐं इनखे फारिग कर त वञनि। सभिनी खे गॾु थो ॾियां सेठ। यार तोखे ख़बर न आहे, सभ खां पहिरियां इन्हनि शैताननि खे चांहि पीआर त वञनि, तरनि कन न झेड़ो। झटपट में सेठ, देर न लॻंदी। झटपट जल्दी कलाम हलाए। हाज़ुर बाबा। कलाम जोगी जलाल जो हुजे। सभु जलाल जा नंबर वारा हलायां थो। पहिरीं चांहि त ठाहियां। चांहि खे का बि तकड़ न आहे, पहिरियां कलाम हला। झटपट में देर न लॻंदी। सेठ अजब जलाल जो कलाम त हलायो। बेदर्द